नाज़रीन, ठिकराठे में भी करबला के शहीदन के भेटा पेश करण लाइ जुलूस कढिया विया। वधीक तफ़सील ॾिसूं था अली नवाज़ महर जी इन रिपोर्ट में। समूरे मुल्क जी ठिकराठो में भी करबला के शहीदन के भेटा पेश करण लाइ मुख़्तलिफ़ ॻोठनि मां नंढा वॾा मातमी जुलूस बरामद किया वेंदा आहिनि, जेके मुख़्तलिफ़ रवायती रूटनि खां थींदा ठिकराठो जे मरकज़ी मातमी जुलूस में शामिल थींदा आहिनि। जंहिं बाद अज़ादारनि पारां सीना ज़नी ज़ंजीर ज़नी सां मातम करे नुआ ख़ानी ऐं मजलिसूं बर्पा कयूं वेंदियूं आहिनि। मरकज़ी जुलूस में हज़ारे मोमिनीन शरीक थींदा आहिनि। कंहिं अणवणंदड़ वाक़े खे मुंहुं ॾियण लाइ पुलिस पारां सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त किया विया आहिनि। इन हवाले सां SHO मुबारकपुर ऐं अज़ादारनि पारां धरती TV सां ॻाल्हाईंदे चयो त अल्लाहुम्मा सल्ली अला मोहम्मद व आले मोहम्मद। जीअं त अॼु ॾह मुहर्रम पूरी दुनिया में यौम हुसैन मल्हाए रहिया आहियूं ऐं जुलूस मातमदारी ही पर पंहिंजे अक़ीदे मुताबिक़ इहो असां चइनि पीढ़ियुनि खां जारी आहे। हीअ असांजो लतीफ़ इमाम बारगाह मौला शाह लतीफ़ सिंध जो सरताज जंहिंजे नाले सां ही इमाम बारगाह आहे। असां त ॾिसंदा था अचूं 3 पीढ़ी ते मां आहियां, ॾिसंदा था अचूं इहो जुलूस हलंदो आहे। ही यौम आशूर ऐं ही जुलूस क़दीमी आहे, काफ़ी अरसे खां ही रवां दवा आहे। अल्हम्दुलिल्लाह ही ठिकराठे जो जुलूस जंहिंमें शिया ऐं अहल सुन्नत बिरादरान जी शिरकत रही आहे। ही वॾे अमन अमान सां थींदो रहियो आहे। हिते असांजा मुख़्तलिफ़ रूट आहिनि जेके परमिनेंट रूट आहिनि। फ़कीर बख़्शण मंगणहार जे पिण ते इख़्तिताम पज़ीर थींदो। हीउ जेको अॼु 10 मुहर्रम अल हराम जे जेको आहे सो जुलूस में यानी कि मातमी जुलूस जेको पंहिंजे हंधनि खां गुज़री करे रूट मुताबिक़ असां शहीद जेके भी इमाम हुसैन अलैहिस्सलाम जा या जेके उनजी आल औलाद आहे हिकिड़ो असां उनके भेटा पेश करण जे लाइ हुनखे आज़ादारी कयूं था पिया, अलम सिंगारियूं था पिया, सबीला हणूं था पिया, कैंपा लॻायूं था पिया। इमाम हुसैन अलैहिस्सलाम इस्लाम ख़ातिर पंहिंजी कुर्बानी ॾिनी। ही जलसा जुलूस ऐं हिते सिर्फ़ु शिया न बल्कि हर इंसान ज़ात जेका इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे लाइ दीन इस्लाम जे लाइ आहे उहा हर हिकु इंसानियत ज़ात हिते ईंदी आहे, इमाम हुसैन अलैहिस्सलाम खे पुरस्तो ॾींदी आहे। कैमरामैन करम अली मातम सां गॾु अली नवाज़ महर, धरती TV न्यूज़, ठिकराठो।